फुलजी स्टेशन में ॿोॾ मुतासिर जी कैंप में जन वठंदड़ ॿिनि ॿारनि जी छठी मल्हाई वई, जंहिंमें बरसात मुतासिर ऐं ॿोॾ सां गॾु शहर जा समाजी वर्कर पिणु शरीक थिया। वधीक तफ़सील अली रज़ा सोलंगी जी इन रिपोर्ट में। स्टेशन के रिलीफ कैंप में बिन जावल नंढड़ियुनि दुआ ऐं सिंधु जी छठी जो प्रोग्राम पिणु रखायो वियो। उन नौजवान तरफां अचो त इन हवाले सां हिते मौजूद बरसात मुतासिरनि ॿोॾ मुतासिरनि ऐं शहर जे समाजी वर्करनि सां ॻाल्हि ॿोल करियूं खुशी थी आहे जीअं पंहिंजे औलाद जी थींदी आहे ऐं असांजे माण्हू जा जेके पंहिंजा घर ॿार सभु कुझु अन्न फसल सभु कुझु तबाह थी वियो आहे। हू जेके बेयारो मददगार जे कैंपनि में वेठा हुआ। असांजो फुलजी स्टेशन जेको नेक मेज़बान आहे, जेको शहर खां ॿाहिरि आइश पज़ीर आहे, उनजे सरकार सां जेको असांजो 19-20 ॾींहंनि खां हिन ॿोॾ मुतासिर माण्हुनि जे लाइ मंझंदि जी मानी राति जो वेलो कयो पियो वञे। उन खां पोइ जेके बि डिलीवरी थियनि थियूं उहे फ़ीस लाइ करायूं आहिनि ऐं अॼु मासूम दुआ ऐं सिंधु जी छठी जो प्रोग्राम कयो आहे। इंतिहाई असांखे ॾाढी ख़ुशी थी। आहियूं हिकु जो नालो रखियो वियो आहे सिंधु ऐं ॿी जो दुआ। तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिन में सोशल वर्कर सहाफ़ी सभु दोस्त गॾु आहिनि। हिते ॿ नंढड़ियूं आहिनि दुआ ऐं सिंधु, उन्हनि खे जेको आहे सो गिफ्ट ॾिना विया सोशल वर्कर तरफ़ां ऐं तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे।